डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कंडराणी ज़िले में जारी इंटरमीडिएट इम्तिहाननि जी शफ़ाफ़ियत खे यकीनी बनाइण लाइ मुख़्तलिफ़ इम्तिहानी मर्कज़नि जो दौरो कयो। हुन मीरपुर माथेलो ऐं ॾहरकी जे मुख़्तलिफ़ सेंटरनि ते वञी इम्तिहानी अमल, सिक्योरिटी इंतज़ामनि ऐं सहूलतुनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर लाॻापियल अख़्तियारनि खे हिदायतूं जारी कयूं त इम्तिहाननि दौरान हर मुमकिन क़दम खंया वञनि त जीअं कापी जे रोकथाम थी सघे ऐं शफ़ाफ़ माहौल में इम्तिहान मुनक़िद कराया वञनि। हुन चयो त बहितर तालीम खां सवाइ कंहिं बि क़ौम जी तरक़ी मुमकिन नाहे, जॾहिं त कापी कल्चर मुआशिरे लाइ नासूर जी हैसियत रखे थो, जंहिंखे ख़तमु करणु तमामु ज़रूरी आहे। डिप्टी कमिश्नर मंजूर अहमद कंडराणी वधीक चयो त कापी ज़रिए पास थियण शागिर्दनि लाइ सिर्फ़ आरज़ी फ़ाइदो आहे, जॾहिं त उन जा डिघे मुदे वारा नुक़सान थियनि था जेके संदनि मुस्तक़बिल खे मुतासिर कनि था। हुन शागिर्दनि ते ज़ोर भरियो त हू महिनत ऐं ईमानदारी सां इम्तिहान ॾियण ऐं गैर क़ानूनी तरीक़नि खां पासो कनि। डिप्टी कमिश्नर उस्तादनि जे किरदार खे पिणु अहम करार ॾींदे चयो त कापी जे रोकथाम में उस्ताद बुनियादी हैसियत रखनि था, तंहिं करे खेनि किरदार अदा करणु घुर्जे त जीअं तालीमी निज़ाम में सुधारो अची सघे। हुन चयो त इम्तिहाननि दौरान कलम 144 लागू कयो वियो आहे, जंहिं तहत इम्तिहानी मर्कज़नि जे वेझो फोटू कापी दुकान खोलण ऐं गैर ज़रूरी हुजूम गॾु करण ते पाबंदी लागू कई वई आहे। हुन नौजवाननि खे हिदायत कंदे चयो त अॼु जा नौजवान सुभाणे जा महिमार आहिनि, तंहिं करे खेनि घुर्जे त पंहिंजे रोशन मुस्तक़बिल लाइ कापी वारे रुझान खे मुकमल तौर रद्द कनि ऐं महिनत ज़रिए अॻिते वधनि, जीअं मुस्तक़बिल में खेनि मुश्किलातूं पेश न अचनि।